नाज़रीन, ठुल में PST टेस्ट पास उम्मीदवारनि मुतालबनि जी मञता लाइ अनोखो एहतजाज कयो आहे। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे हफ़ीज़ सुमरो। जी हफ़ीज़। जी PST टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर नंबर ख़िलाफ़ मेरिट जो जनाज़ो कढी अनोखो एहतजाज कयो आहे। उम्मीदवारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुकूमत आख़िर ऑफर ऑर्डर छो थी ॾिए, उन जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे। असां 2009 में जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जे खिलाफ़ जेको आहे असां टेस्ट ॾिनीसीं जेको आहे PST जी, जंहिंमें असां जेको आहे 70% खां वधीक मार्कूं खयूंसीं। असांखे जेको आहे नाल जेको आहे हुकूमत असांखे ऑर्डर नथी ॾिए। असां कोर्ट में बि केस कयासीं, जेको आहे हुकूमत इहे लफ़्ज़ चया त जीअं ई जायूं ख़ाली थींदियूं असां तव्हांखे ॾींदासीं। हिन वक़्तु 37,000 जायूं ख़ाली थी वियूं आहिनि, जेको आहे नाल हुकूमत असांखे ऑर्डर नथी पई ॾिए। असां इन लाइ अॼु मेरिट जो जनाज़ो कढियो आहे। जेको आहे जेको आहे सिंध हुकूमत जेको आहे असां सां ज़ुल्म करे थी पई। असां सिंध हुकूमत खां अपील कंदासीं, ख़ुदा जे वास्ते असांखे ऑर्डर ॾियो, जेके न त असां पंहिंजो पाण खे रोडनि ते बाहियूं ॾींदासीं। ज़िंदगी तमामु हिकिड़ी ॾुखी मरहले में गुज़रे थी। हिननि खे इन टाइम ताईं ऑर्डर नथा ॾिना वञनि ऐं बेचैनी ॾाढी पखिड़िजी वई आहे। असां हुकूमत खे इहो अर्ज़ु कंदासीं त हिननि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। सिंध यूनिवर्सिटी PST में पास कई आहे। हिन टाइम ताईं असांखे 11 साल थी विया आहिनि। असां सां ज़ुल्म आहे, असां सां नाइंसाफ़ी आहे। बिलावल चेयरमैन अर्ज़ु कयांसि थो त असांखे फिलफोर थी करे असांखे ऑर्डर ॾिना वञनि, न त असां पाण खे CM जे अॻियो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। असांजी 75% मार्कूं आहिनि। 28% मार्कुनि वारनि खे माना के फेल वारनि खे ऑर्डर ॾेई करे उन्हनि खे ऑर्डर ॾिना विया आहिनि। असां सां ज़ुल्म आहे, असां सां नाइंसाफ़ी आहे। पास उम्मीदवारनि जूं ॻाल्हियूं ॿुधी चवणु आहे त 2009 में असां टेस्ट पास कईसीं। 11 साल गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्तु जेको आहे असांखे हुकूमत ऑर्डर नथी ॾिए, जंहिं करे असांजे घर में फाकाशी वारी सूरत हाल आहे। हुननि मुतालबो कयो आहे त असांखे ऑर्डर ॾेई असांजे घर में जेकी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। जी।